मस्त संत यानी ॻाल्हि अथव हिकु भगत यानी भगत छा यानी मीन्स इहे माण्हू अॼुकल्ह ॾिसंदा अॼुकल्ह केर बि माइक ॾिसे थो संत थी करे वञी वेही थो रहे चलो असां भई साध आहियूं वञी वेही था रहनि साध वीचारा चुप थी विया आहिनि ऐं ॿिया माण्हू अची करे खुली विया आहिनि अची करे अॼुकल्ह छा थियो त हिकु भाई हुयो त सत्संग यानी ॻाए पियो पंहिंजो भॼन पियो ॻाए त सभु माण्हू अची करे भॼी वियसि ख़ाली 2 मायूं बीठी हुयसि हिन भाईअ अखियूं बंदि करे ॻाए पियो वेठो ॻाए पियो हीअं करे सुर बुर कढे पियो ताल त हिकु माई बीठी हुयसि ख़ाली त चईसि अरे भेण मूंखे लॻे थो त तूं ॾाढी सुठी आहीं सदोरी आहीं मां तुंहिंजे मथां क़ुर्बान थी वञा तूं मुंहिंजो पूरो सत्संग ॿुधो आहे त भाई यानी माई चयसि थी संत मां सत्संग ॿुधण न आई आहियां मां तूं उथ त मां पंहिंजा तुंहिंजूं टेबलियूं कुर्सियूं खणा वञी करे चईसि कंध का बगई निभागी थोरी देरि हा चई या त तुंहिंजे घर जो छा अटो खुटी वञे या छा तर चंडी ईअं करे हुनखे खणी गाली ॾिनईसि हा हल हल उथ उथ जल्दी कर वरी ॿी ॾिसई त साम्हूं माई वेठी आहे त चएसि थो अरे माई तूं ॾाढी सुठी आहीं ॾाढी सदोरी आहीं मुंहिंजो सत्संग पूरो ॿुधियो अथई मूंखे ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे मथां वारो शल तुंहिंजे मथां ख़ुशि थींदे त चईसि बाबा चईसि हा छा थो चई थोरो ज़ोर सां चओ चईसि कंद बगी ॿोड़ी आई आहे ॿुधाए हिकु माई निभागी सत्संग ॿुधो आहे उहा बि ॿोड़ी निभागी त वरी हुनखे ज़ोर सां चईसि अमा तोखे छा ॿुधण में नथो अचे त पोइ तूं वेठी छो ईअं चईसि जेकी तुंहिंजी शिकिल आहे न शिकिल चईसि हा चई उहा तुंहिंजी शिकिल आहे न उहो तूं ईअं ईअं सुर ताल ॾी पियो न त ईअं मुंडो लोॾी पियो त हुन में जेकी तुंहिंजी ॾाढ़ी ईअं लुॾई बि न त हुन में मूंखे तुंहिंजे में पंहिंजो ॿकिरो ॾिसणु अचे पियो चयां ॿुधाए हुन जी भगत जी शिकिल हुन ॿकिरो जी यादि करे वठई चई उहो मूंखे ॿकिरो यादि पियो अचे महीनो अॻु वीचारो ॿकिरो मरी वियो हुयो छा ॿुधायो यानी अॼुकल्ह माण्हू केरु कंहिंखे ध्यानु कान्हे बसि केरु न केरु कंहिंमें कुझु न कुझु ॾिसंदो अचे माण्हू कंहिंमां नथा टरनि भले के संत हुजे वाणियो हुजे ॾाढ़ियो हुजे सभिनि खे सुवाह करे वेठा आहिनि माण्हू अॼुकल्ह